बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। रियल इश्यूज़ में इरफान अली बुगे तरफ़ां भलीकार आम ग़रीब माण्हूअ जो जीअण जंजाल बणायो वियो आहे। उन्हनि मुनाफ़े ख़ोर वापारियुनि ऐं सरकारी नाहेलीअ सबबि हिन वक़्तु सॼे मुल्क ख़ासि तौरु जेको सिंध जो ग़रीब तबिको आहे उहो पीड़िजी रहियो आहे। उन ग़रीब तबिके लाइ ॿचनि वास्ते ॻभो ॻोल्हण बि महाल बणिजी वियो आहे, छाकाणि त सॼी सिंध में घटि हिन वक़्तु जेको अटो फ़ी किलो विकिरो थी रहियो आहे उहो 150 रुपया फ़ी किलो विकिरो कयो पियो वञे। तव्हांखे ॿुधायूं त सिंध जे ॿिए नंबर वॾे शहर हैदराबाद में डिप्टी कमिश्नर तरफ़ां जेतोणीकि नोटिफिकेशन जारी करे फ़ी किलो अटे जो अघु 75 रुपया मुक़ररु कयो वियो आहे ऐं चकी मालिकनि तोड़े दुकानदारनि खे इहो हुकुम ॾिनो वियो आहे त उन ई अघ ते अटो विकिरो कयो वञे, पर किथे बि इन अघ ते अटो न पियो विकिरो कयो वञे। इन हवाले सां असां कुझु अहिड़नि शहरनि सां ॻाल्हि ॿोल कई आहे, हू छा था चवनि अचो त ॿुधूं। पुरज़ोर मुतालबा करता हूँ कि जो आज पब्लिक इतनी परेशान है, लेडीज़ जेंट्स अपने घरों से 6 बजे 5 बजे यहाँ की लाइन में लगे हुए हैं और उसके बाद जो है उनको आटा नहीं मिलता, बेचारे परेशान होके पशेमान होके वापस चले जाते हैं। ये कब तक आनी चलेगी? फ़िलहाल तो आवाम के लिए जो फालूदा बन जाता है, आटा नहीं बनता है। 400 आदमियों से ऊपर की लाइन है इस वक्त, 400 से ऊपर औरतों की लाइन है और बड़ी मुश्किलों के साथ जो है नंबर आता है। 650 के चक्कर में 1500 रुपये की दिहाड़ी छोड़ के बैठ जाते हैं। गरीब आदमी इस दौर में कहाँ से खाएगा? धक्के दलील होना पड़ता है। कमिश्नर साहब से इल्तिमास ये है कि वो जिस इलाके के अंदर भी अगर गाड़ी भेजते हैं तो उधर इंतजामिया का होना लाजमी है। कल 4 घंटे में खड़ा रहा, कोई आटा नहीं मिला, गाड़ी चली गई आगे तक, अब उसके पीछे भागेंगे आटे के लिए हम। अभी गवर्नमेंट को चाहिए कि ये आटा सस्ता करें, हमारे को इतना ख्वान नहीं करें। दूध भी महंगा, आटा भी महंगा, हर चीज़ महंगी है, सिर्फ जान सस्ती है, बस आटा महंगा है। देखो मीरपुर घास में एक बंदा मर गया, 6 बच्चों का बाप था। मैं ये कह रही हूँ भाई, सुबह 9 बजे से हम आते हैं इधर, ठीक है, इंतजार कर करके जब आटे की इधर आती है गाड़ी, इतना हंगामा करते हैं ये जेंट्स जो घुस जाते हैं, लेडीज भी होती हैं, ऐसे हमें जाना पड़ता है। खड़े हो के बच्चे भी आटा सस्ता कर दो, ना लाइनें लगेंगी, ना कोई परेशान होगा, हर जगह मिले। बस लेडीज बहुत परेशान है, जेंट्स तो हर जगह आ जाते हैं, कोई पर्दे का इंतजाम ही नहीं है भाई। आइंदा तो यही होगा ना, वोट नहीं देना चाहिए हमें अपना। नाज़रीन, काल्ह सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच सखर तरफ़ां हिकु वॾो फ़ैसिलो आयो जंहिंमें अदालत रिमार्क्स ॾींदे सॼी सिंध खे हार्ड एरिया करार ॾेई छॾियो आहे। हिन फ़ैसिले सां घटि में घटि इहो ज़रूरु थियो आहे त 33 खां 39 मार्क्स खणंदड़ एहतजाजी उमेदवारनि जे मौक़िफ़ ऐं मुतालबे खे हथी मिली आहे, जंहिंमें संदन चवणु आहे त सॼी सिंध जो जेको तालीमी निज़ाम आहे उन जी हालति ख़राबु आहे ऐं समूरी सिंध हार्ड एरिया करार ॾिनी वञे। असां कुझु अहिड़नि ई उमेदवारनि सां ॻाल्हि ॿोल कई, हू पंहिंजा कहिड़ो मुतालबो रखनि था, संदन छा चवणु आहे, हू ईंदड़ ॾींहंनि में एहतजाज कीअं कंदा, अचो त कुझु अहिड़नि ई उमेदवारनि जी ॻाल्हि ॿोल ॿुधूं। साईं बिल्कुलु, जॾहिं उम्मीदवार घटि पास थिया, 45 जेको परसेंटेज हिन सैकड़ो पॉलिसी ठाहियो, पोइ उम्मीदवार घटि पास थिया, पोइ हिननि हिकिड़ी नरमी करे 40 ते खणी आया, वरी हिकिड़ी 3 पॉलिसी जेकी ठाहियूं जेके पंहिंजे इलाइक़नि खे 33 ते ऐं 32 वारनि खे बि ऑफर आर्डर ॾिना अथनि। त हिकु सिंध आहे ऐं ॿिटी पॉलिसी जो निज़ाम छो आहे, उनजे करे असां इहो ई मुतालबो खणी आया आहियूं त सॼी सिंध खे पूरी खे हिकु सिंध करे पॉलिसी तहत 33 खां वठी 39 सभिनी खे पास कयो वञे। साईं, कहिड़े इलाइक़े सां तव्हांजो तालुक़ु आहे? तव्हांजे इलाइक़े में केतिरियूं सीट्स बचनि थियूं, छा मुतालबा तव्हांजो? साईं, मां ऐं दादू तालुको खेरपुर नाथन शाह जो रहवासी आहियां। असल में 2000 जेको आहे सो हुन 22 में बोर्ड जी सूरत हाल जे करे मेड़ के इनशा मुसलसल मुतासिर रही ऐं प्लस में ईअं सम्झो त ॼण खनि चइजे खणी त हार्ड एरिया वारा इलाइक़ा असल में अचनि बि उहे पिया, पर हिनमहिल जेको DO जूं या ॿिए कंहिंजूं कोताहियूं आहिनि, ज़ाहिरी बेसिकली हिनमहिल ॿुधाए बि नथो वञे त हेतिरियूं सीटूं आहिनि या हीअं थियो आहे। सॼी सिंध जेका आहे हिकु पॉलिसी हुजे, 33 प्लस ऐं 39 वारा। तव्हां वटि भला हूअं तव्हां जिन स्कूल्स में पढ़िया आहियो, जी सर, तालीम जो मयार छा रहियो आहे? तव्हां वाकई गोसड़ू शागिर्द हो? सर, असांजी तालीम में माशाल्लाह बहितर रही आहे ऐं असांजा टीचर माशाल्लाह बहितरीन हुया ऐं असांजो हिकिड़ो सुठो बहितरीन माहौल हुयो। पोइ तव्हां घटि मार्क्स छो खयूं? सर, घटि मार्क्स साईं, टेस्ट जो जेको मवाद हुयो, जेको टेस्ट जो जेको माहौल ऐं एनवायरमेंट हुयो, तमामु जेको हुयो ॼण त सेस असां पेपर में वेठा वञूं। असां साईं बदिन ज़िले खां तालुक़ु रखूं था, तालुको माथली।
असांजे जेको आहे तलकनि में स्कूल तमामु जेको आहे सो बंदि पियल आहिनि। उस्ताद आया असां पढ़ाइण जे लाइ, सो गोसरू उस्ताद हुआ, कॾहिं ईंदा हुआ कॾहिं कोन ईंदा हुआ। ऐं जेको ईंदा हुआ त तालीम जे हिसाब सां रुॻो अख़बारूं पढ़ंदा हुआ ऐं जेको आहे न्यूज़पेपर पढ़ी करे जेको आहे सो हलिया वेंदा हुआ। ऐं असां उन हिसाब सां जेको आहे सो अहिड़ी तालीम हासिलु कईसीं। जेकॾहिं असांखे तालीम सुठी मिले आहे त पोइ असां अॼु जेको आहे सो IBA जे टेस्ट खे जेको आहे सो 50+ खां अबो वञूं आहे। सर एहतिजाज सिर्फ़ु इन करे आहे त साईं जेको आहे सो पंहिंजी मनपसंदि यूसियूं आहिनि उन्हनि खे हार्ड एरिया करार ॾेई पंहिंजा माण्हू त पास कराए छॾी। असां यकीन मञो उमरकोट खां साईं सरदार अली शाह जेको पंहिंजो एजुकेशन जो मिनिस्टर सर UC फ़कीर अब्दुल्ला आहे ऐं ढोरो नारो UC आहे, या वरी हिननि विच में सूफ़ी फ़कीर बि ॾिनी पर उनखे शायदि हिननि वरी माइनस करे छॾी आहे। तक में चवंदियूं साईं तक त साईं हाणे पीपल्स पार्टी जो ई आहे। मेन ॻाल्हि असां बि वोटर पीपल्स पार्टी जा आहियूं, पर अफ़सोस आहे जो असांखे नज़रअंदाज़ कयो पियो वञे। जेके पुराणा आहियूं या जहिड़े हिसाब सां बि आहियूं उन्हनि खे नज़रअंदाज़ कयो पियो वञे। बाक़ी स्कूल जा हालात तव्हांखे पाण खे ख़बर आहे त असां जेको आहे मेजर सब्जेक्ट सिर्फ़ु पढ़ियो आहे त सिंधी पढ़ियो आहे, रियाज़ी पढ़ियो आहे या साइंस थोरा घणी पढ़ी, सो बि 5 खां बाद, पहिरीं त हुई बि न। सो टीचरनि जी ॾाढी खोट आहे, उनजे करे जेतिरो कुझु असां पढ़ियासीं उन लिहाज़ खां असां पेपर तमामु सुठो ॾिनोसीं। नाज़रीन, नौशेरो फ़िरोज़ ज़िले जे शहर ठारू शाह जा रहवासी ॻच अरसे खां गंदगीअ सबबु सख़्तु परेशान आहिनि। हिन वक़्तु जॾहिं 8 करोड़ रुपयनि जी लागत सां ड्रेनेज डिस्पोज़ल जी स्कीम शुरू थी वई आहे, पर शहरनि में सराईअ बदिरां मायूसी पखिड़ियल आहे। छो मायूस आहिनि शहरी, इन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे असांजो ठारू शाह जो रिपोर्टर फराज़ मलक मस्तोई। वॾी महिरबानी इरफान साहब अवां जी, अवां असांखे रियल इशूज़ प्रोग्राम में टाइम ॾिनो। जीअं त असां मौजूदु आहियूं ठारू शाह जे गंदे पाणी छोड़कण वारे मेन डिस्पोज़ल ते, जंहिंजो ही तामीराती कमु जेको आहे इहो गुज़िरियल 10 सालनि खां रोलड़े जो शिकार बणियल हुयो। ऐं 2018 में बि हिन जे तामीराती कम जे लाइ पब्लिक हेल्थ खाते पारां 4 करोड़ रुपयनि जी जेका स्कीम ॾिनी वई हुई, जंहिंमें CC नालो ऐं स्टाफ क्वार्टर खां सवाइ ॿियो कुझु बि न ठही सघियो। ऐं ताज़ो ई हाणे पब्लिक हेल्थ खाते पारां नई NIT में जेको आहे हिन जे तामीराती कम जे लाइ जेका 8 करोड़ रुपयनि जी स्कीम ॾिनी वई आहे मोहम्मद इकबाल शेख जी कंपनी खे, ऐं एडवांस बिलिंग भी कई वई आहे। मां तव्हांखे ॿुधायां त हिन सिलसिले में असांजी पब्लिक हेल्थ खाते जे जेको आहे इंजीनियर सां ॻाल्हि ॿोली करण जी कोशिशि कई आहे, पर पब्लिक हेल्थ खाते जो इंजीनियर जेको आहे इनायतुल्ला मेमून उहो पंहिंजो मौक़िफ़ ॾियण लाइ बि तयारु न आहे। अचो त हिन सिलसिले में तव्हांजे शहरनि ऐं रहवासियुनि सां ॻाल्हि ॿोली कयूं त उन्हनि जो वधीक छा चवणु आहे। ज़िले जा कम से कम 80% जेके आहिनि कम हिन खे अलाट कया था वञनि। हुन वटि अलाए कहिड़ी क़दर सिंगी आहे जेको आहे सभु कम हिन खे ॾिना था वञनि। हींअर बि ॾिसो था त बाउंड्री वाल जूं सिरूं जेके आहिनि उहे ई पटे उहे ई लॻाराए रहियो आहे। जेके आहिनि से 2 नंबर सिरूं आहिनि, अॻे ई पुराणियूं सिरूं आहिनि, वरी उहे लॻाए रहियो आहे कम में। ऐं उन खां अलावा हिनखे साइमंस मोटर्स जी जेको आहे सो डीलरशिप आहे, KSB पंप जी डीलरशिप आहे, उतां 2 नंबर पाइप घुराए ऐं हिते माना जेको आहे सो पाइप लाइन जेको आहे घुराए उहा हणाए पियो। हिन सां बदिल आहिनि, इजाब हिन सां बदिल आहिनि। हिन केरु कुझु हिन चवंदो आहे सभिनी खे तव्हांखे मोकल आहे, जेको करिणो आहे तव्हां कयो। सो हिन जे ख़िलाफ़ु इंक्वायरी थियणु खपे। 8 करोड़ रुपए जी स्कीम आहे, बार स्कीमूं असांजे शहर खे कोन मिलंदियूं, ऐं इहे स्कीम रोलड़े शिकार एडवांस बिल बि थिया आहिनि। 8 करोड़ रुपए जी स्कीम आहे, जेको नाक़िस हिन पाइप जेको पंहिंजी फैक्ट्री मां ठारायो आहे उहो नाक़िस आहे। ऐं असां इंजीनियर खे DC खे दरख़्वास्तूं बि ॾिनियूं, पर को बि हिन ते एक्शन नथो वठे, छो जो हीउ बासर ठेकेदार आहे। ऐं सॼी सिंध मां हिन खे जेको आहे पब्लिक हेल्थ जा ठीका मिलंदा आहिनि। इंक्वायरी कराए ऐं फौरी तौर ते नोटिस वठी ऐं शहर जो कमु जेको आहे सो दुरुस्त करायो वञे। बिल्कुलु नाक़िस मटीरियल पियो इस्तेमालु थिए। असां हुकूमत सां मुतालबो था कयूं त हिन ते एक्शन खयो वञे या हिन ते कानूनी कार्रवाई कई वञे त जीअं मटीरियल सुठो इस्तेमालु कयो वञे। तो इन्होंने अभी इधर डिस्पोज़ल पे काम किया है, वो भी बिल्कुल नाक़िस है, जिसमें मतलब सेकंड हैंड ईंटें लाके वो लगाई हैं। मयार बिल्कुल नहीं है। मसाला जो सीमेंट मिला के चला जा रहा है वो भी 7-1, 6-1 का चला रहे हैं, जिसकी वजह से चंद दिनों में ही ये तो ख़त्म हो जाएगा। इतने न का मिक्सचर मशीन नई का हुन पाइपलाइन का सीलिंग सही थी थे, ईअं ई बसि रोड के खोटे बसि ईअं ई विछाया था वञनि। इहे त सुभाणे बि कोन हलंदा। जीअं प्रेशर आयो पाणीअ जो त इहे हुतां ई खुली वेंदा, इहो त रहंदो वरी रोड खे नुक़सानु आहे। ऐं मटीरियल बि माना तमामु नाकारा क़िस्म जो आहे। हीउ हिनमहिल तव्हां हिते साम्हूं ॾिसी रहिया आहियो, हीउ जेको हाणे जो लॻल आहे इहो हिनमहिल खां ई भरणु शुरू थियो आहे। हिन में एक्सपायर मुंहिंजे ख़्याल में त सीमेंट एक्सपायर आहे। नाज़रीन, वक़्तु आहे ब्रेक जो। ब्रेक खां पोइ प्रोग्राम जे सिलसिले खे जारी रखंदासीं। ॾिसंदा रहो रियल इशूज़।